तकरार ड्रामे जी अचण वारी नेक्स्ट एपिसोड में बेहतरीन कम थियण वारो आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पहिरीं ॻाल्हि दरिया खान वारा जेको आहे मूसा जे लाइ को न को बंदोबस्तु कंदा। जेका नवाब खान जेका शतरंज जो खेल खेलियो आहे मूसा जे ख़िलाफ़ ऐं दरिया खान जे ख़िलाफ़, इहो हिननि जे घाटे में पवंदो। लेकिन उन खां पहिरियां सभु ॻोठ वारा गॾु करे बावल वठी वेंदो सिजावर वटि मूसा जे चवण ते ऐं प्रेशर ॾींदो त मूसा जेको इहा कोशिशि सभु इहे कंदा त तूं मीर मां हथ कढ। लेकिन सिजावल जेको आहे उहा कंहिंजी बि ॻाल्हि कान मञंदो। लेकिन हीअ धमकी ॾेई वार्निंग ॾेई मोटी ईंदा ऐं कुझु न कुझु सिजावल बि कमज़ोर थींदो। लेकिन हू जेको आहे हिननि जी ॻाल्हि कान मञंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि त हाणे बावल जी वॾी हिकिड़ी पॉलिसी मूसा जे चवण ते, ऐं मूसा बि जॾहिं ख़िलाफ़ु थी पवंदो त मीर खे गुस्सो लॻंदो, सिजावल खे बि लॻंदो। लेकिन नवाब खान पहिरियों सिजावल जे लाइ को न को बंदोबस्तु करे पोइ मीर जो मूसा जो बंदोबस्तु कंदो। इन जे लाइ हू बर्दाश्त कयूं वेठो आहे। मूसा खे वक़्तु सॼो कुझु ॿुधाए छॾियो त बाबा मूसा जेको आहे तव्हां सचो न आहे। छाजे करे मूसा ग़लती करे वक़्त खे ॿुधायो त मां नवाब खान सां सचो न आहियां। उन ईअं सम्झो त वक़्तु जेको आहे सचो आहे बावल सां, लेकिन ईअं न आहे।